अरमान जी गाला अज जो मुसलमान तो चवे हुसैन के शियन मारियो मारियो भी पाण थन हाणे गुनाह बख्शराइण लाए मातम था करूं अज ने मसले के मां पांजे जान जी बाजी लगाए बुधाइण थो चाया मुझो मौला हुसैन कत्ल थियो लेकिन कातिल शिया नायूं या गाल त चवण आसान पर इनखे साबित करण नामुमकिन मां दावे सां थो चवां हुसैन जा कातिल आहिनि असहाब रसूल या असहाब रसूल जी औलाद जंहिं गाल लाए दलील पेश न कजे उन गाल जी का बि अहमियत नाहे मुझी दावा गलत साबित थे मुझो खून माफ हुसैन जे कातिल आहिनि असहाब रसूल या असहाब रसूल जी औलाद हाणे मां सैयदन खां माफ़ी वठी चवां थो नालो लिखो मुसलमाना ईमान जी गाल कजाए नाला मां तो खणा तू बुधा ये शिया आहिनि या असहाब रसूलन मुझा का हुसैन के रोवण वारो पहिरियों पहिरियों हुसैन जो कातिला मोहम्मद बिन अशस असहाब रसूल अशस बिन कैस कुर्दी जो पुट्रा ख़बर तो हिन मलोन कहिड़ो ज़ुल्म कयो मां वरी सैयदन खां हथ ॿधी माफ़ी तो घुरां जुमलो तो चवाई उहो मलोना जे करबला जे मैदान में मुझे मौला हुसैन जी करबला जे मैदान में मौला हुसैन जी ॾाढ़ी मुबारक में हथ विझी मुझे आका के पहिरियों तमाचो हयो ॿियो कातिला सनान बिन अंस सहाबी रसूल अंस नखी जो पुट्रा सहाबी रसूल जो पुट्रा इहो मलोन जे करबला जे मैदान में मुझे आका हुसैन के पहिरियों नेज़ो हयो हाणे ॿुधंदा लोटियो कातिला उमर बिन साद सहाबी रसूल अशरा मुबशरा जो सहाबी साद बिन अबी वक्कास जो पुट्रा ही उहो ज़ालिमा जे करबला जे मैदान में मुझे आका हुसैन के पैरियों